अस्सलाम वालेकुम। मैं सनोदी न्यूज़ नेटवर्क जे वीकली अपडेट्स में भलीकार रिपोर्ट कंदा हलूं। मेयर जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। फरियादी उमे रुबाब चांडियो अदालत खे इस्तदा कई त मूंखे इंसाफ़ कॾहिं मिलंदो। 4 सालनि खां इंसाफ़ जा मुंतज़िर आहियूं। STP सीनियर वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ जिस्कानी जी पहिरीं वरसी मल्हाई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे STP सरबराह डॉक्टर कादिर मंगसी चयो, शहीद अल्ताफ़ जिस्कानी जा क़ातिल जेलनि में आहिनि। शहीद अल्ताफ़ जो नालो सिंध जे सूरमनि में लिखियो वेंदो आहे। तक़रीब खे वींजार जिस्कानी असद जिस्कानी पुण ख़िताब कयो, जॾहिं त वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। हिकु महांगाई माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे त ॿियो करप्शन बुनियादी सहूलियतुनि खां महरूम करे छॾियो आहे। किरोड़े रुपयनि जा ब्यूरोक्रेट फंड हड़प करण में मसरूफ़ अवाम नेब तोड़े FI खां मुतालबो कयो आहे त वधंदड़ करप्शन खे ख़तमु कयो वञे, जीअं अवाम जा फंड अवाम ते ख़र्च थी सघनि। मिसन वॾी न्यूज़ नेटवर्क।